अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत मां जो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन, गुफ्तगू कंदासूं ज़मान पार्क वारी सूरत हाल खां जिते 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। मुल्क जो अदालतूं, मुल्क जो कानून लागू कंदड़ इदारा ऐं इहो सॼो जेको सिलसिलो आहे उहो हिकिड़े शख़्स जे आॾो बेवस बणियल आहे ऐं उहो शख़्स उन जी अना जेका आहे उहा मुल्क जे आइन ऐं कानून ऐं इदारनि खां बालातर नज़र पई अचे। ऐं अदालतूं जेके आहिनि उहे बाक़ाइदा उन जा जेके बि दरवाज़ा खड़काया विया आहिनि उहे अदालतूं बि जेको आहे को इन सॼे मामले खे को सीरियस न पियो वठनि त हिकिड़ो माण्हू जेको लठ बरदार पंहिंजो माण्हू वठी नोगो एरिया उन बणाए छॾियो आहे लाहौर जे एॾे वॾे हिकिड़ो पोश इलाइक़े खे ऐं हुते हिकिड़े ॿिए सूबे गिलगित बल्तिस्तान जी पुलिस घुराए हुन पंहिंजे सूबे जे पुलिस जे मथां उन ॿाहिरीं पुलिस जे खां हथियार जेको उन्हनि जे मथां ताणिया विया। एॾी वॾे जेको आहे ॾोहनि जो मुर्तकिब थियो आहे, पोइ बि ख़ामोशी सां वेठो आहे ऐं अची टीवीअनि ते ख़िताब करे चए थो त मूं कहिड़ो गुनाह कयो आहे, मूं कहिड़ो ॾोह कयो आहे। गुफ़्तगू कंदासूं इन सॼे मंज़रनामे ते। असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी ऐं नामहर तर्जुनिगार जनाब शाहीन कुरैशी साहब। कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुरैशी साहब, क्या समझते हैं कि ये सारा सिलसिला ये साबित हो गया कि अदालतें, लॉ इन्फोर्सिंग इदारे और ये सारा सिस्टम, ये रियासत, उसका आइन, उसका कानून सब जो है वो 3 दिनों से बेबस नजर आता है इमरान खान के सामने? जी हाँ, क्योंकि वो खुद जो है चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट कहते हैं कि ये जो कुछ भी इमरान खान की पार्टी ने और इमरान खान के घर के बाहर किया है वो रियासत से लड़ाई उन्होंने कहा और उसका जिम्मेदार भी उन्हें करार दिया। तो अदालतों के अंदर एक वाज़ेह तक़सीम सामने आ चुकी है कि एक जज कल वहाँ सुन रहे थे जो उस सारी वाक़यात की और रियासत से लड़ाई की जिम्मेदारी जो है इमरान खान के वकीलों को कह रहे थे कि इमरान पे आती है, लेकिन एक जज लाहौर के अंदर जो है उनकी जो है गिरफ्तारी को रोकने के लिए बैठ रहे थे और उन्होंने रोक दिया। और जब उन्होंने कहा कि हमारे पास वीडियोस हैं, आईजी साहब ने कहा मुलजिम पकड़ने हैं जो वहाँ पे मौजूद हैं, तो उन्होंने कहा मैं लाहौर में अमन देखना चाहता हूँ। तो जो कुछ आवाम देख रही है वो हमारी अदलिया के बारे में ये बात हकीकत हो गई है। शुक्र है कि उन्होंने फैसला दिया है। मैं कमेंट कर सकता हूँ कि ये बहुत ही, आपने मुझे मना कर दिया था उन दिनों क्योंकि उन दिनों वो कोर्ट हियरिंग हो रही थी। तो ये जो है अदालतों का जो तर्ज अमल है वो वही है कि जो इस्टेब्लिशमेंट या फौज की क़यादत में तो जनरल बाजवा या जनरल फैज़ वाली तब्दीली हो चुकी है, लेकिन आज भी सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट्स में जो है ये चीज़ मैनिफेस्ट हो रही है कि अदालतों की जानिब से उसी तरह सपोर्ट मिल रही है जो जावेद हाशमी ने पीटीआई छोड़ते हुए वाइस चेयरमैन होते हुए 2014 में जब ये जनरल राहील के दौर में जो है वो हो रहा था धरना नवाज शरीफ के खिलाफ, तो उन्होंने कहा था कि उन्होंने कहा कि हम नवाज शरीफ की छुट्टी करा देंगे फौज और अदालतें मिलके। तो ये तासुर जो है बहुत मजबूत होता जा रहा है। देखिए, लेकिन उस वक्त तो ये था ना कुरैशी साहब के फौज और अदालतें मिलके छुट्टी करवा रही थी, तो इस वक्त तो अभी तक तो कोई किसी हल्के से ये नहीं कहा गया कि फौज जो है वो इस सारे कजिए का, इस सारे उसका कोई हिस्सा है। नहीं, फौज के बारे में तो जो है अभी नहीं कहा गया, बल्कि फौज के तो तरफ से जो रिटायर्ड जनरल्स हैं वो कहते रहे कि हमारे से गलती हुई है और एतराफ़ कर रहे हैं। और जनरल फैज़ कहते हैं कि मैं तो मेजर जनरल था, मुझे तो जो अहकामात मिलते थे मैं वो करता था। तो नई वाली क़यादत तो की तरफ से अभी तक कोई किसी सियासी जमात की तरफ से और हम साथियों की तरफ भी कोई ऐसा इंडिकेशन नहीं आया कि मिलिट्री इस्टेब्लिशमेंट इस तरह कर रही है। जब रियासत से कुरैशी साहब जब कहा गया कि रियासत से लड़ाई है तो उसका मतलब फिर किस तरह डिफरेंशिएट किया जाए टीटीपी को पीटीआई से, किस तरह डिफरेंशिएट किया जाए बलोच मिलिटेंट्स को टीटीपी से? अगर उनके खिलाफ ऑपरेशंस और ये सब जस्टिफाइड हैं,
اگر جج صاحبان کہتے ہیں کہ یہ جو 3 دنوں سے پی ٹی آئی نے کیا ہے یہ ریاست سے لڑائی ہے، پھر تو وہی فارمولا جو بلوچ ملیٹنٹس کے اوپر یا ٹی ٹی پی کے اوپر لاگو ہوتا ہے وہ یہاں بھی ہونا چاہیے اصولی طور پہ؟ نہیں، یہ نہیں، ایسا نہیں ہے، بلکہ یہ ہونا چاہیے کہ ان کے ساتھ ایسا نہیں ہونا چاہیے، ان کو گرفتار نہیں کرنا چاہیے، ان کی ایکسٹرا جوڈیشل کلنگ نہیں کی جانی چاہیے، کیونکہ ان اقدامات کے اوپر تو انہی اعلیٰ عدالتوں کے جو ہیں جج جو ہیں وہ سپورٹ کر رہے ہیں، کیونکہ یہ تو دہشت گردی کے زمرے میں آتا ہے نا، جو ریاست کے خلاف جو ہیں، ریاست پہ حملہ آور ہوں، پیٹرول بم پھینک رہے ہوں، ڈنڈے مار رہے ہوں، گاڑیاں جلا رہے ہوں، بلوے کر رہے ہوں، اور اس میں جو ہم نے پہلے پروگرام میں پرسوں ڈسکس کیا تھا وہ بہت نمایاں ہو کے بات آ گئی ہے کہ گلگت بلتستان کی پولیس نے اسلام آباد اور لاہور پولیس پہ گنیں تان لی تھیں، اور کل چیف منسٹر گلگت بلتستان اس کا جو ہے دفاع جو ہے 2 تضادات کے ساتھ کر رہے تھے کہ ایک چینل پہ تو وہ کہہ رہے تھے کہ وہاں پر ہمارے پولیس بھی ہے اور جو ہے وہاں پہ ہمارے 2 منسٹر گئے ہوئے تھے عمران کے پاس، لیکن ایک اور جو ہے کراچی کے چینل پر وہ ٹوٹل انکاری تھے، تو ان کے پاس کہنے کے لیے کچھ بھی نہیں تھا، کیونکہ یہ تو بات 2 دن سے چل رہی تھی میڈیا پہ کہ گلگت بلتستان کی جو پولیس ہے اس نے جو ہے وہ گنے تانی، اس کے بعد مرکزی حکومت نے جب ان کو کہا کہ آپ ان کو وڈرا کریں تو انہوں نے انکار کر دیا، جس کے باعث گلگت بلتستان پولیس کے آئی جی کو ریپلیس کیا گیا۔ تو کہنے کا مطلب ہے کہ یہ ملک کے اندر مسلح اداروں کو ایک دوسرے کے خلاف کھڑا جو کرنے کی مثال ہے وہ تو تحریک طالبان پاکستان میں بھی نہیں ہوا، اور میں یہ پہلے دن سے دیکھ رہا ہوں کہ جس طرح سے عمران خان کو سپریم کورٹ سے اور ہائی کورٹ سے سپورٹ ملی ہے، تو ہمیں یہ یاد آتا ہے کہ علی وزیر جو ہے اس کے معاملے میں تو 2 سال جیل میں لگ گئے، ٹھیک ہے نا، وہ منتخب جو ہیں ممبر پارلیمنٹ بھی ہیں، اور کیا نام لیتے ہیں، اور سمجھ میں نہیں آتی کہ انہوں نے کون سے بم چلا دیے ہیں، کون سے ایٹم بم چلا دیے ہیں۔ تو یہ اس ملک کے اندر انتشار اور سیاسی انتشار کو بڑھاوا دینے والی بات ہے۔ اچھا، ایک اور پہلو اپنا شاہین قریشی صاحب، جو کل 2 آڈیوز لیک ہوئی ڈاکٹر یاسمین راشد صاحبہ کی، وہ میں اس طرف آنا چاہتا ہوں کہ اس کے توسط سے جو صدر کا آفس ہے، ہم تو ریاست کے اداروں کی بات کر رہے ہیں نا، ایک ہمارے عدالتیں ہیں اس کے بارے میں ہم نے ذکر کیا، عدالتوں کے حکم پہ ہماری جو سویلین لا انفورسمنٹ اتھارٹیز ہیں وہ ان کے ساتھ کیا اشر ہوا، عدالتوں کے آرڈر کے ساتھ کیا ہوا۔ اب جو ہے وہ صدر کا ایک کانسٹیٹیوشنل آفس ہے، صدر کا آفس اس سارے اس میں جو بیان آ رہے ہیں کہ سب سیاسی لیڈران کی طرح عمران خان کی جو ہے زندگی کے بارے میں بھی اس کو تشویش ہے، یس، لیکن یہ سارا جو ہو رہا ہے، یہ پیٹرول بم، یہ لاٹھیاں، یہ پولیس والوں کو زخمی کرنا، یہ ریاست کے ساتھ لڑائی کرنا، اس پہ صدر کا آفس جو ہے ان کو تشویش صرف ایک شخص کی ہے۔ نہیں، دیکھیے جو صدر کے آفس پہ بیٹھا ہے، جب وہاں پر انہوں نے سلیکٹڈ کو لائے تو وہ آدمی کو لائے جس کے اوپر دہشت گردی کے کیس رہ گئے تھے، اس کو پریزیڈنٹ بنایا، چونکہ پی ٹی بی کے حملہ کیس میں بھی وہ انوالو تھے، اور باقی بھی ان کی ویڈیوز موجود تھیں جس میں وہ عمران خان کو کہہ رہے تھے کہ ہمارے لوگ داخل ہو گئے ہیں اور ہم وہاں پہنچ چکے ہیں، اور اس وقت بھی ان کی آڈیو لیک ہوئی کہ جب وہ حملے کی اطلاع دے رہے تھے۔ اب جب ان کو ڈاکٹر راشدہ جو ہیں پنجاب کی سابق جو ہیں وزیر صحت، جو کہ سابق ریٹائرڈ ججوں کی فیملی سے تعلق رکھنے کی وجہ سے ان کی افادیت اور ذکر ہے، وہ ہماری ویسے بھابھی بنتی ہیں، اس لیے کہ وہ سابق وزیر تعلیم جو ذوالفقار علی بھٹو شہید کے دور میں پنجاب میں تھے، ملک غلام نبی کی بہو ہیں، اور شاہد نبی ملک اور ساجد نبی ملک ہمارے دوست ہیں، لیکن حقائق کو جب صحافی بیان نہ کرے گا تو وہ غلط ہوگا کہ وہ اس بنیاد پر کل میسج دے رہی تھیں کہ حملے ہو رہے ہیں، پولیس کے رینجر کے اوپر جو ہیں پیٹرول بم پھینکے جا رہے ہیں، تو یہ 2 طرفہ چیزیں ہوں گی، کل کو کوئی لوگ مر گئے یا پولیس والے مر گئے تو یہ بڑی صورتحال گمبھیر ہو جائے گی، اور اس میں ان کی بے بسی نظر آ رہی تھی
کہ وہ ان کے گھر کے باوجود، عمران کے گھر کے باہر ہونے کے باوجود اسد عمر کی طرح بے بس تھیں کہ وہ صدر پاکستان کو کہہ رہی تھیں کہ آپ عمران خان سے بات کر لیں کہ یہ لاشیں گر جائیں گی اور پولیس کی لاشیں بھی گر جائیں گی. نہیں سر، یہ ہمارے پاس ڈاکٹر یاسمین راشد صاحبہ جو تھی، طالبان کے لوگ جو ہیں وہاں پہ یہ لڑائی اور جنگ کر رہے ہیں، جو ٹرینڈ لوگ ہیں وہاں پہ. جو لاہور کے لوگ ہیں وہ تو ٹیئر گیس کے بعد بھاگ جاتے ہیں، اس کے بعد یہ لوگ ان کے گھر سے نکلتے ہیں عمران خان کے، اور یہ باقاعدہ ٹرینڈ لوگ ہیں. اور دوسرا اس کے اندر گلگت بلتستان کی پولیس کے لوگ موجود ہیں، اور اس میں جو ہے گنڈا پور کے بندے موجود ہیں جو کہ باقاعدہ غنڈہ گردی کرنے، بدتمیزی کرنے میں ایک اپنی مثال رکھتے ہیں. تو ہمیں میڈیا کو جب اس ملک کی نہیں سر، ہم تو پریزیڈنٹ کے آفس کی بات کر رہے ہیں، ہم تو ادارے ایک دوسرے کے سامنے آ گئے، تو ہمیں یہ بدقسمتی سے باتیں کھل کے کرنی پڑیں گی کہ کیا گلگت بلتستان کی پولیس کی گن کا جواب، گن تاننے کا جواب اگر کوئی اور دے دیتا لیکن اس کے کیا نتائج برآمد ہوتے. جہاں تک رہا صدر عارف الوی کا ذکر، جی، تو صدر عارف الوی پہلے بھی آئین کی خلاف ورزی کر چکے ہیں. ایک تو انہوں نے جلد بازی میں اسمبلی جو ہے عمران خان کے غیر آئینی اقدام کو، جسے سپریم کورٹ نے غیر آئینی قرار دیا، اس پہ وہ اسمبلی توڑ چکے تھے. لیکن اس سے پہلے بھی ان کا داغدار جو ہے ماضی یہ ہے کہ وہ حملہ آور بھی رہے 2014 میں، لیکن اس کے باوجود قاضی فائز عیسیٰ کے خلاف ریفرنس ہو یا کوئی بھی جمہوریت دشمنی ہو، اس کے اندر جو ہے یہ ایک سوالیہ نشان جو ہے صدر عارف الوی پہ آتا ہے. وہ کبھی حلف نہیں لے رہے، کبھی اپنے طور پر انتخابات کی تاریخ دے دیتے ہیں جس کی آئین میں گنجائش نہیں ہے. تو یہ جو ایک سارا پاکستان کے اندر سیاسی، اقتصادی، دہشت گردی کا بحران ہے، ان تمام کے اندر جو ہے عمران خان اور اس کی پارٹی کے یہ صدر وغیرہ ذمہ دار ہیں. اب سر ایک دوسرا پہلو دیکھتے ہیں حکومت سے، نہ یہ پہلے اپوزیشن میں سے کر رہے تھے جبکہ یہ جو حکومت ہے کس ایجنڈے پہ ہیں، یہ بہت بڑا سوال ہے. لیکن حکومت جو ہے ظاہر ہے ریٹ آف دا اسٹیٹ کا جو ہے وہ بحال کرنا، یہ دیٹ از دا بیسک ریسپانسبلٹی آف دا گورنمنٹ. یہ وقت کی حکومت کا کام ہے کہ وہ ریٹ آف دا اسٹیٹ بحال کرے. یہ 3 دنوں سے ہم جو دیکھ رہے ہیں، یہ جو کھیل کھیلا جا رہا ہے، حکومت نے جس طرح سے اپنی بے بسی دکھائی ہے، وزیر اعظم سے لے کر وزیر داخلہ سے لے کر وزیر دفاع تک ساری منسٹریز جو ہے اس معاملے سے ریلیٹڈ ہیں، وہ ہیں اپنا نون لیگ کے پاس. نون لیگ اس سارے معاملے میں جو باتیں کی گئی ہیں ان تینوں صاحبان کی طرف سے، وزیر اعظم کی طرف سے بھی، رانا ثناء اللہ ایز اے انٹیریئر منسٹر اور خواجہ آصف ایز اے ڈیفنس منسٹر، تو وہ کیوں بے بسی ہے؟ مطلب ریٹ آف دا اسٹیٹ بحال نہیں کر پا رہے، تو یہ تو نون لیگ کا کیا انٹرسٹ ہے؟ دیکھیے، جو شہباز شریف ہیں ان کا ماضی بھی گواہ ہے کہ جب ان کو دوسری بار اقتدار ملا، تیسری بار ملا ان کے بڑے بھائی کو، تو وہ آتے ہی جو ہیں این ایچ اے کو 2200 ارب روپے کا ٹھیکہ دے دیتے ہیں. این بلاک کہ جہاں سے ٹوٹی ہے سڑک بنا لیں، وہ oblige کرتے ہیں. ٹھیک ہے، چونکہ وہ لوگ ہیں جو برعکس اس کے کہ مریم کہتی ہیں کہ شیر ہے نواز شریف، اور جب اس کا عدلیہ کی بحالی کا جلوس گجرانوالہ پہنچا تو وہ بحال ہو گئے تھے. تو وہ جو ہیں جی ایچ کیو کے اشارے پہ بحالی ہوئی، اور جی ایچ کیو کے کہنے پر ہی وہ مارچ ہوا، کیونکہ راحیل شریف جو ہیں اس کو ہٹانا چاہتے تھے مشرف کو. اور یہ اس طرح کی سازشیں کرتے رہے ہیں چودھری نثار کے ساتھ جا کے. سر اس وقت راحیل شریف نہیں تھے، اس وقت جنرل کیانی تھے. کیانی تھے نا، کیانی تھے اس کے بعد، لیکن بعد ازاں یہ راحیل شریف سے بھی کرتے رہے. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ اس کے بعد اگر آپ جائزہ لیں ان کا، تو وہ کہہ رہی ہیں مریم صاحبہ جو چیف آرگنائزر ہیں، وہ کہہ رہی ہیں کہ نومبر کے بعد ہماری حکومت آئی ہے، جس میں وہ تاثر یہ دے رہی ہیں کہ جب تک باجوہ صاحب ریٹائرمنٹ کو نہیں پہنچے تھے تو جب تک وہ بے بس تھے. یہ کیا حکومت ہے کہ بھئی آپ کہہ رہے ہیں کہ آپ مارچ سے آئے ہوئے اپریل سے، اور آپ کہہ رہے ہیں کہ ہمیں تو نومبر کے بعد کاؤنٹ کریں کہ ہماری حکومت ہے. تو یہ ویل ڈیل کرنے والے جو لوگ ہوتے ہیں، انہوں نے جو کمزور موقف شو کر رکھا ہے،
اور وہ اپنے سی وی دے رہے ہیں کہ عمران کوڈنٹ ڈیلیور اور عمران سے اچھے ہم جو ہے خدمت گزار ہیں، اس وجہ سے ہو رہا ہے. ورنہ دیکھیے اگر سیاست کرتے ہیں آپ اور قانون کی پاسداری نہیں کر سکتے اور یہ حالت ہو جائیں جہاں اقتصادی جو ہے بدحالی اس لیے بڑھ جائے گی کہ سیاسی غیر یقینی جو ہے اس کو جنم دے رہی ہے، تو سیاسی یقینی کی فضا تو آپ پیدا نہیں کر سکتے، اس لیے کہ آپ کی آنکھیں کسی اور طرف دیکھ رہی ہیں، اشارے کی منتظر ہیں. اچھا اور سر، دوسرے نمبر پہ دیکھیے نواز شریف باہر بیٹھے ہوئے ہیں، بندے کو نیلسن منڈیلا ہیں. بھائی ملک کے اندر آئیے، ملک کے اندر جو تہو بالا ہوئی بھی ہے سیاست، اس کو میں اپنا رول لگا کرے، شیر بنے رہے، انسان بنے، شیر 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 ہم سن رہے ہیں. تو یہ جلسے کر لینا اور یہ اس طرح کر لینا، اب ایک اور پہلو، آپ لاہور میں معاملات ہیں. آپ اور وہ قوتیں جو جمہوری پروسیس میں حصہ لیتی ہیں، دیکھیے کیا اس کے اندر جو ہے بلوچوں کے اندر، وزیرستان کے نوجوانوں کے اندر یہ بات نہیں آئے گی کہ ہم جو ہیں اس ملک کے ساتھ چلتے ہیں، ہم آئین کے ساتھ چلتے ہیں. طالبان کو اور ٹی ٹی پی کو مضبوط کرنے والے لوگوں کو بھلا ہوتا ہے، ان کے اچھا ریسکیو اب کے لیے قریش صاحب اسٹیبلشمنٹ ایک آتی اور تھی، ان کی پہلو ہے، ریسکیو کے لیے عدالتیں بھی آ جاتی ہیں. قریش صاحب یہ ایک اور سوچنے میں پہلو ہے. حق بجانب ہوں کہ یہ جو فائٹر موجود ہیں ان میں سے اکثر کا تعلق ان علاقوں سے ہے جہاں پہ طالبان کی ایک اکثر اور تحریری ہے اور وہ منظم ایک آرگنائزڈ لوگ ہیں، وہ لڑ رہے ہیں اور ریاست اور آواز آ حکومت رہی ہے قریش صاحب؟ نشے کے عالم میں ہے. آواز آ رہی ہے سر؟ جی جی جی. ایک اور پہلو ہے، یہ جو سب کچھ ہو رہا ہے، جو ان 4 دنوں میں ہم نے دیکھا ہے یا اس سے پہلے بھی خبریں آنا شروع ہو گئی تھی جب سے یہ کورٹ کے آرڈر نکلے تھے، اور لاہور کی عوام چونکہ الیکشن کا مرحلہ بھی شروع ہو چکا ہے، خود مریم نواز صاحبہ نے بھی پی پی 173 سے کاغذات نامزدگی حاصل کر لیے ہیں. یاسمین راشد صاحبہ بھی جو جس طرح کی متحرک ہیں، اس کی جو آواز جو آڈیو سامنے آئی ہے اس میں بھی وہ کہہ رہی تھی کہ الیکشن ملتوی نہ ہو، اس طرح تو الیکشن ملتوی ہو جائیں گے. عوام جو ہے اس سارے معاملے میں کس طرح دیکھ رہی ہے یہ جو دونوں گتم گتا ہے اپنا دونوں پارٹیاں لاہور کے اندر؟ دیکھیے اس میں جو ہے جب یہ نون لیگ اپوزیشن میں تھی، جب وہ اپوزیشن کا مؤثر کردار ادا کرنے میں ناکام رہی اور ووٹ کو عزت دو کا نعرہ جو ہے وہ جب مرضی خاموش ہو جاتا تھا. آج جب وہ خود اقتدار میں ہیں تو میں یہ بات کہوں گا کہ یہ ہم بھی مس کر گئے ہیں بات کرنا کہ آپ دیکھیے کہ عمران خان کس طرح سے صورتحال کو ایکسپلائٹ کر رہے ہیں. کہ وہ کل ان کی ایک اور آڈیو لیک ہوئی تھی کہ وہ سابق جو ہیں وزیر داخلہ بریگیڈیئر اعجاز شاہ جو اس کے ساتھی تھے مشرف کے، اور بہت ساری فائرنگوں کے واقعات کے الزامات ان پہ ماضی میں لگتے رہے ہیں، وہ ان کو فون کر رہی تھیں بی کہ بی شہید نے بھی ان کا نام دیا تھا، ان کا نام لیا تھا قتل میں. تو کہنے کا مقصد ہے کہ وہ کہہ رہی تھیں ان کو پنجابی زبان میں کہ جی عمران کہتا ہے کہ میں ٹکٹ نہیں دوں گا، جو نہیں آئے گا بندے لے کے پہنچو، بندے لے کے پہنچو. تو اکسانے کا اور 109 کا اس سے بڑا ثبوت کیا ہوگا کہ جو ہے وہ اوپنلی کہہ رہی ہے سابق وزیر داخلہ کو فون کر کے، اور اس نے اس کی تردید نہیں کی، اس نے کہا کہ اس میں کون سی بری بات ہے. تو وہ مسلسل میسیج یہ دے رہے ہیں کہ ہم ٹکٹیں اس بنیاد پر دیں گے جو آ کے لڑائی کرے، ریاست کے ساتھ عوام کا کیا رد عمل ہوگا یا کس طرح سوچ رہی ہے، میں اس کے بارے میں پوچھ رہا ہوں. نہیں، میں تو یہ سمجھتا ہوں کہ اس وقت جو ہے پاکستان پیپلز پارٹی کو اپنا جو ہے مختلف نقطہ نظر جو ہے نون لیگ کے برعکس وہ سامنے پیش کرنا چاہیے، اور جو خلا پیدا ہو رہا ہے سیاست کا یہ بے نقاب ہو گئے ہیں. پنجاب کے اندر، لاہور کے اندر پیپلز پارٹی کے میں بے تحاشا لوگوں کو جانتا ہوں کہ جو بٹو کے آنے کے بعد بددل ہو کے گئے تھے وہ ضرور واپس آئیں گے، لیکن بلاول جو ہیں آ کے یا آصف زرداری صاحب یہاں پہ سیاست کریں، یہ ناکام ہو چکے ہیں. نون لیگ ناکام ہو چکی ہے، عمران خان ایکسپوز ہو چکے ہیں. تو یہاں پہ جو سیاست میں انہیں اپنی سپیس جو ہے کریٹ کرنی چاہیے، چونکہ میرے جیسے آدمی کے لیے یہ سوال ہے، میں لاہور میں میرا ووٹ ہے کہ میں ووٹ کس کو دوں گا. میں ظاہر ہے جمہوری قوتوں کو ووٹ دینا چاہوں گا. تو لوگ یہاں پہ نوجوانوں کی اکثریت، جمہوری قوتوں کی اکثریت ان کے ساتھ ہے. لیکن آج میں آپ کے پروگرام میں ایک بات ضرور کہہ دیتا ہوں جی سر. سندھ کے حوالے سے اور ادروائز
کہ جو ہمارے نام نہاد انقلابی لوگ ہیں، اپنے آپ کو انقلابی اور ترقی پسند کہتے ہیں، وہ انڈیفرنٹ ہو چکے ہیں، لا تعلق ہو گئے ہیں پاکستان کی سیاست میں، کہ کل سندھ میں اگر مردم شماری کے حوالے سے بھی ان کی شمولیت اور انکلوسیو کی ایفرٹ کی پیپلز پارٹی نے، تو وہ جو ہیں اسٹیبلشمنٹ اور جی ڈی اے کے ساتھ تو ہاتھ ملا لیتے ہیں، لیکن جو ہے مردم شماری جیسے ایک بنیادی سندھی معاشرے کے ساتھ جو ہیں وہ کھڑے نہیں ہوتے۔ یہی حال پنجاب میں ہے کہ یہاں کے جو بھی ٹوٹے پھوٹے لیفٹسٹ ہیں وہ بھی جو ہے یہ نہیں سمجھ رہے، نہ تجزیہ کر پا رہے ہیں کہ ترقی پسندوں کا کردار کیا ہونا چاہیے، کون سی قوت در حقیقت اسٹیبلشمنٹ اور ان کے جو ہیں سپورٹرز کے خلاف کھڑے ہو کے پاکستان میں جمہوریت، آئین اور پارلیمنٹ اور عوام کی بالادستی بڑی کی بات مہربانی کر رہے ہیں۔ شاہین قریشی صاحب، بڑی مہربانی تفصیل کے ساتھ ہمارے ساتھ بات چیت کی۔ ناظرین، شاہین قریشی صاحب ملک جا سینئر صحافی، نہ میرا تجزیہ نگار اساں گڈو آ گفتگو تاں ٻدھی وقفو وٹھوں تھا، وقفے کھاں پوء موٹی جی جیکا اہم ڳالھ شاہین قریشی صاحب چئی پئے، آدم شماری عدم ڳणپ پورے ملک میں تھے پئی، ان حوالے سان پاکستان پیپلز پارٹی کافی دفعہ پنहिंजे خدشن جو اظہار करे चुकी आहे ऐं सिंध हुकूमत जे पारां ख़त बि लिखिया विया आहिनि। उन जे बारे में सुभाणे पीपल्स पार्टी जी ऑल पार्टीज़ या मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस आहे, उन जो ज़िक्र कंदासूं। वक़्फ़े खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था मुल्क जे अंदरि जेका सतीं आदमशुमारी हलंदड़ आहे उन हवाले सां सूरत हाल इहा आहे त सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध पारां हिकिड़ी मल्टी पार्टी घण पार्टी कॉन्फ्रेंस सॾाई वई आहे। उन हवाले सां पीपल्स पार्टी जेको आहे मुख़्तलिफ़ जेके सिंध असेंबली जे अंदरि या पार्लियामानी सियासत कंदड़ या पार्लियामेंट जे अंदरि जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि, ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि जेके जंहिंमें ख़ासि तरह सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि जो ज़िक्र अचे थो, उन्हनि खे बि दावतूं ॾिनियूं वयूं आहिनि। उन हवाले सां कहिड़ी कहिड़ी तयारी आहे ऐं सिंध केल ताईं जेका आहे हुकूमत जे पारां तोड़े ॿियनि क़ौम परस्त पार्टियुनि पारां आदमशुमारी जे हवाले सां, आदम ॻणप जे हवाले सां जिन ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे हिन वक़्तु धरती टीवी जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी साहब अचो था, उन सां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। शबीर लाशारी साहब, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम शाह साहब। लाशारी साहब, छा ख़दशा आहिनि सिंध जे सियासी पार्टियुनि खे हुकूमत जे पारां? बिलावल साहब तोड़े पंहिंजो सिंध हुकूमत जे पारां चीफ पीपल्स पार्टी जे पारां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ॻाल्हायो, हुकूमत जे पारां चीफ मिनिस्टर साहब पाण ॻाल्हायो, उनखां अलावा निसार खोड़ो साहब ॻाल्हाए चुको आहे, MQM ॻाल्हाए चुकी आहे, ख़ुदि सिंध जूं क़ौम परस्त पार्टियूं जेके आहिनि उहे बि इन सॼी आदमशुमारी जे मामलनि ते ख़दशनि जो इज़हार कनि पियूं। कराची में हिकिड़ी बुख हड़ताल जी कैंप बि लॻी पई आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे उन हवाले सां कॉन्फ्रेंसूं बि हलंदड़ आहिनि। छा एतिराज़ आहिनि सिंध जी इन सॼनि सियासी पार्टियुनि खे आदमशुमारी जे हवाले सां? महिरबानी शाह साहब, पहिरियां त पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधायूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध पारां सतीं डिजिटल आदमशुमारी ते शदीद ख़दशनि जो इज़हार कंदे हिकु घण पार्टी कॉन्फ्रेंस जेका आहे उहा सुभाणे 3 वॻे कराची में सॾाई वई आहे। हीअ जेका घण पार्टी कॉन्फ्रेंस आहे उहा PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जी सदारत हेठि थींदी ऐं बड़ो वज़ीर सैयद मुरादरी साहब उन में शरीक थींदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिन घण पार्टी जेका आहे APC आहे मिसाल जेका उन में MQM पाकिस्तान, ANP, उनखां अलावा नून लीग, उनखां अलावा जेके क़ौम परस्त पार्टियूं क़ौम परस्त धुरियूं आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते डॉक्टर कादिर मंसी, अयाज़ लतीफ़ कलीजो, सनान कुरैशी, सैयद जलाल महमूद शाह, रियाज़ चांडियो, लाल जरवार ऐं ॿिया जेके अॻुवान आहिनि, जमायत इस्लामी हुजे, JUI हुजे, इन्हनि समूरनि खे जेको आहे घण पार्टी कॉन्फ्रेंस में शिरकत जी बाज़ाब्ता तौर ते दावत ॾिनी वई आहे। हिकु अधु पार्टियुनि खे छॾे करे जेको आहे बाक़ी ॿियनि समूरनि पार्टियुनि जेको आहे हिन घण पार्टी कॉन्फ्रेंस में शिरकत जो जेको आहे उहो यकीन ॾियारियो आहे। हाणे हीअ जेका सतीं डिजिटल आदमशुमारी थिए पई उन जो थोरो बैकग्राउंड। अच्छा शबीर, हिकिड़ो थोरो असांखे इज़ाफ़ो कजो असांजी मालूमात में। कराची मां वधि में वधि सीटूं खणंदड़ पार्टी जी जेका आहे उहा आहे तहरीक इंसाफ़। तहरीक इंसाफ़ खे दावत ॾिनी वई आहे सूबे सिंध जी तहरीक इंसाफ़ खे? जी बिल्कुलु न ॾिनी वई आहे, छाकाणि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव आहे इन हवाले सां त जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़
जो ई करतो सॼो जेको इहो अमल आहे जंहिंजे करे 5 सालनि जे अंदरि हिकु दफ़ो ॿीहर जेका आहे उहा सिंध में आदमशुमारी थिए पई छाकाणि त पोइ जेका 2017 में आदमशुमारी थी हुई उहा PTI जी वफ़ाक़ी सरकार जे दौर में थी जंहिंमें जेको आहे सिंध सरकार पीपल्स पार्टी MQM तोड़े समूरनि जेको आहे सिंध जे घण घुरनि ऐं उते शदीद ख़दशनि जो इज़हार कयो हो CCI में इहो मामिलो जेको आहे उहो वियो उते वफ़ाक़ी सरकार ॾाढो शदीद जेको आहे एहतजाज कयो वियो इवन एतिरे क़दर जो CCI जे फ़ैसिले ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको आहे पंहिंजो डिसेंट नोट जेको आहे इख़्तिलाफ़ी नोट उहो बि लिखियो त असांखे ही आदमशुमारी जेका आहे उहा मंज़ूर न आहे ऐं जेकॾहिं आदमशुमारी मंज़ूर कराइणी आहे त उन लाइ जेको वाइदो कयो वियो सिंध सरकार सां त कुझु जेके ब्लॉक्स आहिनि 5% उन्हनि जी ॿीहर जेका आहे उहा चेकअप करायो वेंदो रेंडम चेक जंहिंखे चयो उहो बि न कयो वियो ऐं PTI जी वफ़ाक़ी सरकार उन आदमशुमारी खे जेको आहे CCI मां वफ़ाक़ी काबीना मां ईअं ई मंज़ूर करे छॾियो तंहिंजे करे उहो हिकिड़ा ख़दशा जेके आहिनि सिंध सरकार लाइ पीपल्स पार्टी जा PTI ते आहिनि उनजे करे हिन में उनखे दावत न ॾिनी वई आहे बाक़ी जेका ॻाल्हि आहे त हिन दफ़े जेका डिजिटल आदमशुमारी थिए पई उन ते सिंध जे घण घुरनि क़ौम परस्त धुरियुनि खे ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ख़ुदि सिंध सरकार खे जेके ख़दशा आहिनि उन मां हिकिड़ो ख़दशो इहो आहे त जेके टेबलेट्स ॾिना विया आहिनि एनिमीटर्स खे उन्हनि टेबलेट्स में काफ़ी जेके आहिनि उहे फ़नी ख़राबियूं आहिनि उते सिंध जे जेके ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उते नेटवर्क कवरेज न आहे ऐं इहे इशूज़ अचनि पिया उन सां गॾोगॾु जेको सुञाणप कार्ड वारो शर्त ख़तमु कयो वियो हो उन ते बि ख़दशा आहिनि सुञाणप कार्ड वारो जेको शर्त आहे उहो लाज़िम कयो वञे उन खां अलावा जेको वॾे में वॾो जेको सिंध सरकार खे उन ते एतिराज़ आहे उहो इहो आहे त सिंध में रहंदड़ ख़ासि करे गादीअर शहर कराची में रहंदड़ जेके गैर क़ानूनी तौर ते परॾेही जंहिंमें अफ़गानियुनि जो वॾो अंगु आहे बर्मियुनि जो वॾो अंगु आहे बंगालियुनि जो वॾो अंगु आहे उन्हनि खे कहिड़े खाने में ॻणियो वेंदो उन बाबति का जेका आहे उहा क्लियरिफिकेशन न आहे सिंध सरकार हिन वक़्त ताईं जेके पंहिंजा एतिराज़ उथारिया आहिनि उन ते वफ़ाक़ी सरकार सां राब्ता बि थिया आहिनि पर वफ़ाक़ी सरकार हिन वक़्त ताईं सिंध सरकार जा जेके बि ख़दशा आहिनि मामले ते जेके फ़नी मामलनि ते आहिनि उन ते उथारिया विया आहिनि उन्हनि जो को बि मुस्बत जवाबु न ॾिनो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो जेको 15-20 ॾींहं अॻु में साना सेमिनार कयो हो जंहिंमें सिंध जूं सभई समूरियूं पार्टियूं पीपल्स पार्टी उनमें ॿियनि पार्टियुनि जो त हिकिड़ो ई मौक़िफ़ हुयो त ही जेका डिजिटल आदमशुमारी आहे उहा सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ थोरो जेको आहे लचकदार हुयो पर जीअं ई आदमशुमारी शुरू थी ऐं उहे जेके मामला साम्हूं आया त उनखां पोइ पीपल्स पार्टी बि क्लियर मौक़िफ़ जेको आहे उहो साम्हूं रखियो आहे पंहिंजो त जेकॾहिं इन नमूने सां आदमशुमारी शफ़ाफ़ न कई वेंदी ऐं ॻुझ में जेके तफ़सील आहिनि उहे रखिया वेंदा त पोइ 2017 ऐं 2023 जी आदमशुमारी में को फ़र्क़ु न आहे ऐं छाकाणि त 2017 में बि सिंध जे माण्हुनि खे घटि ॻणियो वियो वॾे वधीक इहो क्लियर मौक़िफ़ आहे त सिंध जी जेका आबादी आहे उहा 7 करोड़ खां वधीक आहे पर सिंध जे माण्हुनि खे घटि ॻणियो वियो आहे हिन वक़्तु बि इहे ख़दशा आहिनि सिंध जे माण्हुनि खे घटि ॻणियो वेंदो ऐं ॿियो जेको वॾे में वॾो जेको आहे ख़दशो आहे इहो आहे त सिंध में ॿोर जी तबाही सबबु 1 करोड़ खां वधीक माण्हू जेके आहिनि बेघर थिया आहिनि ॻोठनि जा नाला निशान ख़तमु थी चुका आहिनि उते जेको अमलो वञे थो कंहिंसां मिलंदो कंहिंखे ॻणींदो को घर न आहे को माण्हू उते मौजूदु न आहे त इहे समूरा ख़दशा आहिनि जंहिं ते सुभाणे हीउ जेको आहे उहा कॉन्फ्रेंस थिए पई अच्छा छा उमेद कजे त हिन कॉन्फ्रेंस खां पोइ पीपल्स पार्टी जीअं तव्हां चयो त पीपल्स पार्टी त मरकज़ी सतह ते यानी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बहसियत पार्टी चेयरमैन जे जेको ख़िताब कयो हुयो कुझु ॾींहं अॻु में उनमें बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में हुन चयो हुयो त आदमशुमारी जे हवाले सां तफ़सील सां उन ॻाल्हि ॿोल कई हुई आदमशुमारी ते त उन्हनि खे छा आहे ऐं इहे जेके तव्हां ॿुधाया पिए त जॾहिं CCI मां उन्हनि कराई हुई पास उन वक़्तु उन्हनि खे चयो वियो त पीपल्स पार्टी रखियो त भई कुझु जेको आहे 5% या 10% जेको आहे सेंसस ब्लॉक्स जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे तव्हां नए सिर उहो करायो ताकी अंदाज़ो थी वञे पर बिलावल साहब जो चवणु इहो हुयो त उन मामले में हुननि सां पंहिंजो जेको चयो वियो कमिटमेंट कई वई उहा पूरी न कई वई उनखां पोइ हुन पंहिंजे ॿिया ख़दशनि जो इज़हार कंदे उनखां पोइ चीफ मिनिस्टर कयो पर आसिफ अली ज़रदारी साहब मुल्क जे अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियट जे सदर उन बि बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में उनखां जॾहिं पुछियो वियो हुयो पंजाब जे हिकिड़े शहर में त बिलाल साहब खे आदमशुमारी ते ख़दशा आहिनि त हुन चयो बिल्कुलु सिंध खे आदमशुमारी ते ख़दशा आहिनि पीपल्स पार्टी इन सतह ते इन आदमशुमारी खे रद्द करण लाइ बिल्कुलु तयारु आहे पर छा इहा आदमशुमारी रद्द कराइण लाइ MQM जेका इन आदमशुमारी जो असुलु जेका मुहरिक हुई जमात इस्लामी जेका बार बार चवे पई छाकाणि त हाणे जमात इस्लामी ऐं MQM बि जेको आहे उन्हनि जे मुख़्तलिफ़ मौक़िफ़ अचनि पिया छा उहे पार्टियूं जेके ख़ासि तरह कराची बेस्ड पार्टियूं इहे ॿई जेके आहिनि
जेके आदमशुमारी जे हवाले सां सेंसिटिव हुयूं ऐं जंहिंजो चवणो हो त कराची जो जी ॻणप सही न थी आहे ऐं उहे चवनि पियूं त आदम ॻणप वरी थियणु घुरिजे, छा उहे बि इन मौक़िफ़ ते ईंदियूं त हीउ जेको प्रोसेस आहे, छाकाणि त MQM त बिल्कुलु इन ते ख़दशनि जो इज़हार करे चुकी आहे? जी बिल्कुल फैज़ साहब, जीअं ही घर गणप आदमशुमारी डिजिटल आदमशुमारी जे पहिरियनि ॾींहंनि में घर गणप जो जीअं सिलसिलो शुरू थियो त क्लियर कट MQM जो मौक़िफ़ आयो हो त जीअं गुज़िरियल 2017 में जेका आदम गणप थी उनमें उन्हनि जो जेको हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव आहे त गादीअर शहर कराची शहरनि खे घटि ॻणियो वियो ऐं उन्हनि शदीद ख़दशनि जो इज़हार कयो, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी सरकार पारां ईअं सम्झो त उन्हनि जे उन ख़दशनि खां पोइ 10 ॾींहंनि जो जेको आहे उहो इज़ाफ़ो करे छॾियो हिन सॼे पीरियड में। उन खां पोइ हाणे ॾिसिजे त उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उहो सुभाणे कहिड़ो साम्हूं अचे थो। बहरहाल हिन खां अॻु में त MQM जा बि उहे ई ख़दशा रहिया आहिनि जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा रहिया आहिनि, जमायत इस्लामी जा बि उहे ई ख़दशा रहिया आहिनि जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा रहिया आहिनि, ईअं ई पंहिंजो कॉम्प्रेस धुरनि जा बि इहे ई ख़दशा रहिया आहिनि त हिते माण्हुनि खे घटि ॻणियो पियो वञे। सो हिकु जेको नुक़्ते नज़र आहे उहो इहो आहे त हीअ जेका आदमशुमारी थिए पई उहा थिए ई MQM जी फरमाइश ते, अॻूणी जेका आदमशुमारी हुई उहा पंहिंजो MQM जी फरमाइश ते थी। अच्छा शबीर, हिकिड़ो ॿियो इंट्रेस्टिंग सुवाल जो जवाबु तव्हां वटि जेकॾहिं आहे त उहो असांजे नाज़रीन खे ज़रूरु ॿुधाइजो। जमियत उलमा इस्लाम वफ़ाक़ी हुकूमत में इत्तेहादी आहे पर हिते उहा GDA जो हिसो आहे। GDA जे पारां फंक्शन लीग जेको आहे न पार्टिसिपेट न करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं ज़ैन शाह जेको आहे SUP वारनि बि उहो चयो आहे त उहे पार्टिसिपेट न कंदा। JUI पार्टिसिपेट करे थी पई या JUI जेको आहे GDA जी लाइन ते वेंदी? GDA ऐं फंक्शनल लीग जो वाज़े मौक़िफ़ अची वियो आहे त मां वरी पुछां थो त GDA जो मौक़िफ़ आहे या फंक्शनल लीग? उन ते ई अचां पियो त GDA पंहिंजो ऑन रिकॉर्ड बाइकॉट करे चुकी आहे। जमियत उलमा जे तरफ़ां अञा ताईं बाइकॉट जो को बि जेको आहे अहिड़ो बयान या कोई इशारो न मिलियो आहे। इन मां इहो चई सघिजे थो त हिन वक़्त ताईं जमियत उलमा जेको आहे फज़ल रहमान ग्रुप उन बाइकॉट न कयो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी शबीला शाह, तव्हां सां अपडेट कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी आदमशुमारी जेका आदम ॻणप आहे 7वीं आदम ॻणप, उन हवाले सां सिंध जेको आहे पहिरें ॾींहं खां वठी ख़दशनि जो इज़हार करे पियो ऐं पीपुल्स पार्टी जेका सिंध जी सभ खां वधीक सीटूं खणंदड़ पार्टी आहे ऐं सभ खां वॾी पार्टी आहे, उन समेत सिंध जूं समूरियूं धीरूं उहे जेको आहे इन आदमशुमारी जे अमल ते उन्हनि पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। सुभाणे उन हवाले सां कराची अंदरि हिकिड़ी घण पार्टी कॉन्फ्रेंस हलाई पई वञे ऐं सिंध सुभाणे उन हवाले सां गॾियल मौक़िफ़ ॾींदी। तोड़े जो इहो मौक़िफ़ अॻे हिकिड़े हद ताईं सना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जेके अमेरिका ऐं कैनेडा में रहंदड़ सिंधी आहिनि उन्हनि जी तंज़ीम आहे सना, उन जे पारां जेका कॉन्फ्रेंस हलाई वई हुई उनमें हिकिड़ो मौक़िफ़ अची चुको आहे पर उनमें ज़ाहिर आहे जमात इस्लामी MQM या ANP वग़ैरह या उहे कोन हुयूं त हाणे उहे बि हिन में शामिलु थींदियूं। उनखां पोइ ॾिसिजे त सुभाणे सिंध पंहिंजो मौक़िफ़ हिन हला आदमशुमारी दे आदम ॻणप जे हलंदड़ पंहिंजो सिलसिले जे हवाले सां कहिड़ो थो रखे। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशीद इजाज़त सदाई गॾु।